नाजायज़ या धाड़ियल मुफ़ाद असांजे मथां सिंध जे मथां सिंधी अवाम जे मथां मरणु घुरे थो। उहो फुरलट जो इहो निज़ाम इंसानियत खे इंसान ज़ात खे इंसानी ज़हन खे ऐं फितरत जे कुझु हिसे खे फना करणु घुरे थो। असीं चाहियूं था त अहिड़ो समाज हुजे, अहिड़ो मुआशिरो हुजे जंहिंमें सुलह छड़ाई, सचाई, सूरियाई, सूंहं, सोझरो हुजे। असीं अहिड़ो मुआशिरो चाहियूं था। असीं चाहियूं था त हर ॿार खे तइलीम जो बुनियादी हक़ मिले। असीं चाहियूं था त हिते जेके मुआशिरे में जेके बि बुरायूं आहिनि उहे ख़तमु थियनि, इस्पतालुनि में इलाज मिले। छो असांजी सिंध बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। शाहपुर जाने में गुज़िश्ता 2.5 महीननि खां लाइट कान्हे का। यानी असांजे बुनियादी मसला जिन जो असांखे टैक्स वरितो थो वञे उहा ई शइ बि असांखे कोन थी ॾिने। बहरहाल ॿार पाण तकरीरूं कंदा, ऐं वधीक ड्रैग न कंदुमि। तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो बीहर ऐं दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। सभई प्रोग्राम ॾिसो ऐं दिलि सां एंजॉय कयो। महिरबानी।